ज़िले काउंसिल मटियारी जे अॻूणे चेयरमैन मखदूम फ़खर ज़मा जे मान में वॾेरे अली नवाज़ आकलानी ऐं सफ़दर आकलानी तरफ़ां उस्मान शाह हुड़ी लॻ ॻोठ अदल आकलानी में आजियाणो ॾिनो वियो। आजियाणो जलसे में तब्दील थी वियो। आकलानी बिरादरी तरफ़ां मखदूम फ़खर ज़मा खे सिंध जी सकाफ़त पटकन टोपियूं लुंगियूं ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। जलसे के ख़िताब कंदे मखदूम फ़खर ज़मा चयो त हीउ जलसो हिक ॿिए सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो आहे। 9 मई खां पोइ पीटीआई जो ख़ात्मो थी वियो आहे। पाक फ़ौज मुल्क जो सरमायो आहे ऐं मुल्क जो तहफ़ुज़ करे ग़ैर मुल्की क़ुव्वतुनि खां पाकिस्तान ऐं अवाम खे बचाए रही आहे। इंशाअल्लाह मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। ईंदड़ इलेक्शन में मटियारी ज़िले में पीपी उम्मीदवारनि खे कामयाबी नसीब थींदी। उन मौक़े ते मखदूम फ़खर ज़मा सां नवाब मुदस्सिर अली तालपुर, नवाब गज़नफर अली लगारी, काज़ी इख़लास ग़ुलाम अकबर भुट्टो, फ़कीर हुसैन अली जाफ़री, ज़िले काउंसिल मेंबर बोरो खैबर, रईस निसार अली खटियाण, टाउन चेयरमैन अब्दुर्रहमान खैबर, मियां मोहम्मद शोरो, मोहम्मद हसन संग्रासी, फ़कीर लाइक मोहम्मद नोहपोटो, वडेरो रशीद जेजो, सैयद उमीद अली शाह, फारूक नोहपोटो, मखदूम फ़खर ज़मा, नौजवान टीम मटियारी जो अगवान आसिफ अली दायो, परवेज़ मेमण सफ़ाफ ज़िले मटियारी जो सदर असदुल्ला मेमण, यूथ विंग अगवान जमील मंगवाणो, इरफान मेमण, कलीमुल्ला जाखरो समेत ॿिया पीपी वर्कर पिण मौजूद हुआ। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।